सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त असांजे वॾड़नि ऐं अॻुवाननि जे ग़लतियुनि सबबि अॼु समूरी सिंध उन जा नतीजा भोॻे रही आहे। जंहिं वक़्तु बलूचिस्तान ऐं मुल्क जा ॿिया क़ौमपरस्त चूंडूं विढ़ी पार्लियामेंट में अची रहिया हुआ, उन वक़्तु असांजूं क़ौमपरस्त जमायतूं पार्लियामानी सियासत खां ॿाहिरि बीठल हुयूं। अहिड़ो इज़हार हुन सिंध लिटरेचर फेस्टिवल जे ॿिए ॾींहुं क़ौमपरस्त सियासत बाबति थियल सेशन खे ख़िताब दौरान कयो। डॉक्टर कादिर मक्सी चयो त असां 1991 में साईं जीएम सैद खां बाज़ाब्ता अलहदगी अख़्तियार कई। सियासी जमायतुनि जो बुछड़ो मुतबादिल थियणु नथा चाहियूं। जागीरदारनि जी ग़ुलामी ऐं पिंडी जे आशीर्वाद सां ई सियासत थी रही आहे। असां ॿिन्ही रुझाननि जे ख़िलाफ़ आहियूं, गैरत सां कमु करे रहिया आहियूं ऐं असां नस्ल परस्तनि हथां सिंध खे विरहाइण खां रोकियो ऐं केतिरा ई सिंध दुश्मन मंसूबा नाकाम बणाया। पोइ जागीरदार जेकॾहिं जमहूरियत पसंदी जे खाते में हूंदो त उनखे ज़ुल्फ़कार अली भुट्टो ज़िंदाबाद चवणो पवंदो, त पोइ तव्हांखे जमहूरियत जा समूरा तौर तरीक़ा हलणा पवंदा। ॿियो जेकॾहिं क़ौम परस्ती आहे त क़ौम परस्ती में जागीरदारी तर्ज़ अमल जी क़ौम परस्ती आहे, जेकॾहिं उन जे पोयां न हलंदो त तव्हांजा रस्ता बंदि आहिनि। ऐं ॿियो जेको तरीक़ो आहे, हिकिड़ी जागीरदारनि जी ग़ुलामी कयो, ॿियो तरीक़ो इहो आहे त पिंडी वारनि खां आशीर्वाद वठी अचो, कोर कमांडर कराची तव्हांखे क्लियर कंदो, उन्हनि जी आशीर्वाद वठो, पोइ असेंबली जूं सीटूं, पोइ सभु कुझु तव्हांजे लाइ रस्ता खुलियल आहिनि। असां इन्हनि ॿिन्ही रुझाननि जे ख़िलाफ़ु आहियूं। असां पंहिंजे ज़हन ज़मीर गैरतुनि सां कमु कयूं था। असीं पंहिंजो पाण खे वतन जे मुआफ़िज़ तौरु वधीक बहितर पोज़ीशन में सम्झूं था। असांजी नंढड़ी सियासी ज़िंदगी में तव्हांखे ख़बर आहे, पहिरियों नस्ल परस्त हमिलो दहशतगर्दी जो सिंध खे मुहाजिर देश ठाहिण वारो, असां मज़ामती मोर्चे में बीठासीं, असां सिंध खे तक़सीम थियण खां बचायो। ॿियो सिंधियुनि खां हाकमियत खसण जो मसइलो, जॾहिं जाम सादिक बीमार थियो, लंडन खणाए वियसि त तारिक जावेद मुहाजिर नाले हिकिड़ो वज़ीर आला क़ाइम मक़ाम तौरु विहारियऊं। हिननि जो इरादो त तजुर्बो कंदासीं, इहो मुहाजिर वज़ीर आला क़बूल थी वियो सिंधियुनि खे त मुस्तक़िल उहो रस्तो खुली वेंदो। असां उन्हनि ॾींहंनि में जेलनि में हुआसीं, असां तारिक जावेद मुहाजिर जी वज़ीर आला जी मुखालफ़त कई। जाम सादिक खे व्हील चेयर ते बीमार हैसियत में लंडन मां खणी अची वरी वज़ारत आला हाउस ते पुॼायूं। असां सिंध जी हक़ हाकमी जो तहफ़ुज़ कयो। डॉक्टर कादिर मक्सी चयो त असांजी जिदोजहद जे नतीजे में ई इहो मुमकिन थियो आहे जो अॼु हिकु जागीरदार ऐं वॾेरे ख़िलाफ़ इलेक्शन वेहण लाइ मोचीअ जो पुटु या को वकील फार्म भराए थो। इहा असांजे फ़िक्री ऐं शऊरी जाखोड़ जी कामयाबी आहे। असां एज़ अ पार्टी पंहिंजो किरदारु अदा कयूं पिया, ऐं इहो जेको तव्हांजो बि ख़्वाबु आहे, सॼी सिंध जो ख़्वाबु आहे त हिन करप्ट पीपल्स पार्टी, करप्ट लीगी, जेके पार्टियूं आहिनि मुस्लिम लीगूं, नस्ल परस्त दहशतगर्द टोला, इन्हनि जे मुक़ाबले में सिंध में पढ़ियल ॻढ़ियल वर्किंग क्लास जा माण्हू, मां क़ौम परस्त लफ़्ज़ बि इस्तेमालु नथो कयां, महदूद दायरे में बंदि कंदड़ लफ़्ज़ आहे। वर्किंग क्लास जा जेके असीं माण्हू आहियूं, पोरियतनि जा ॿार, मज़दूरनि जा, मोचियुनि जा, राज़नि जा, उस्तादनि जा, वकीलनि जा, इहे समूरा असां गॾिजी करे हिन जागीरदार सियासत खे मुक़ाबिलो कंदासीं, बीहंदासीं। ऐं तव्हां ॾिसंदो त इहे खिलंदड़ चहिरा, इहे रोशन ख़्याल चहिरा, इहे सोच, इहा सुभाणे में हिन जागीरदारनि जे मुक़ाबले में असेंबली में हूंदी ऐं सिंध खे नए सिर तामीर करे दुनिया जे उभरंदड़ ऐं सुधरंदड़ मुल्कनि जी कतार में बीहारे ॾेखारींदी। मां हौसलो न हारियो आहे। क़ौम परस्त सियासत वारे सेशन में अयाज़ लतीफ़ पलीजो, हूर निसा पलीजो, इलाही बख़्श बिकक ऐं लाल जरवार बि ख़िताब कयो।